ख़बरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे दारावाण में ख़बर ॾींदा आहियूं त शाह लतीफ़ थाणे जी हद में सैदबरادري जो ॿिनि धुरियुनि में झेड़ो सैयद डाड़ू शाह, सैयद काइम अली शाह, सैयद हाजन शाह ऐं ॿियनि दारावाण प्रेस क्लब पहुची साफ़ी नाडो दाईंदे ॿुधायो त असां पंहिंजे प्लाट ते अॾावट करे रहिया हुआसीं त सैयद नादिर शाह, सैयद यूसुफ शाह, सैयद सलीम शाह ऐं ॿियनि ॾींहुं ॾिठे जो लठनि कुहाड़ियुनि ऐं हथियारनि सां हमलो करे फायरिंग कई वई, जंहिंजे नतीजे में वाठड़ियो वेंदड़ स्कूली शागिर्द 12 सालनि जो दादन हाले पोठो ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंजो इतला शाह लतीफ़ पुलिस खे ॾिनो वियो, जंहिंमें पुलिस वाक़े वारी हंधि पहुची सैयद सलीम शाह, सैयद नादिर शाह, सैयद यूसुफ शाह खे गिरफ़्तार करे लाकब कयो आहे। सैयद डाड़ू शाह वधीक चयो त जवाबदार धुर बासरन हुजण सबबि पुलिस FIR दाख़िल खां लवाई रही आहे। पैसा वठी पुलिस गिरफ़्तार थियलनि खे छॾे ॾिना आहिनि। मूंखे मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मां SSP खेरपुर, DIG सखर ऐं IG सिंध खां मुतालबो थो करियां त मूंसां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।